إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق بعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد كلا إذا بلغت التراقي وقيل من راق وظن أنه الفراق والتفت الساق بالساق إلى ربك يومئذ المساق. तमाम किस्म जी हमदें सना वडाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी परिस्थिति ऐं पूजा बानप ऐं गुलामी रुकू अने सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहिनि जेको अल्लाह ख़ालिक़ कुल कायनात मालिक अर्ज़ो समा है। अल्लाह जी मुख्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ए सलाम नाजिल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अज इन जुमे के अंदर खुतबे जो उनवान है मौत कुरो आहे। मौत ई को अहिड़ो अखर आहे
जहर पण पंहिंजे कन मथे मौत जो अखर पुॼे थो, इंसान पाण खे द्रप थिए थो, पाण द्रिजी वञो था। पण मौत आहे करो, मौत इंसान मथे कुला अचे थो। मौत के अल्लाह ताला कुला पैदा कयईं। ई मणे उहो सवाल आहे जे इन्ही सवाल मथे पाण कॾहिं गौर नथा कयूं। मौत जेको आहे, मौत ई हिन दुनिया जी मिणी खां ता वॾी सच्चाई आहे। मिणी खां ता वॾी सच्चाई जेको हिन दुनिया में जाए वो मौत है। हर को इंसान जंहिं वटि कंहिं का सुध है, जंहिं वटि कंहिं का मगज है, जंहिं वटि कंहिं का अकल ने बुद्धि है, वो इंसान कॾहिं पण मौत जो इनकार की न करे सघंदो। मौत जेको है ये दुनिया जी मिणी कथा वॾी हक़ीक़त है ने मौत दुनिया जी मिणी कथा वॾी नसीहत पण आहे। मौत खां वॾी नसीहत कोई न आहे। हिते आऊं उभो आहियां, कुला उभो आहियां हिन हंध मथे, आंखे नसीहत करे ला करे न, आंखे कंहिंखे सम्झाए ला करे, आंखे कंहिंखे सुणाए ला करे, पण हीअ नसीहत को वॾी नसीहत न आहे। ही दरस को वॾो दरस न आहे। इंसान वटि जेकॾहिं कीअं का मगज हुए त इन इंसान लाइ करे मिणी कथा वॾी नसीहत जुमे जो खुतबो या को दरस न आहे, बल्कि मिणी कथा वॾी नसीहत इंसान लाइ करे मौत है। मौत हिकिड़ो अहिड़ो राज़ है जंहिंजे बारे में सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन खे ख़बर है जे मौत किन इंसान जो कॾहिं किन हालत में, किन टाइम में, किन जगह मथे अचींदो, ई अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पण ख़बर न आहे। पाण मौतनू द्रिजूं था, सची ॻाल्हि है। मौतनू द्रिणो खपे, मौतनू माण्हू खे द्रप थियो खपे, ने पाण मौतनू द्रिजूं था। मिसाल तरीक़े दुनिया में जेकी पण द्रप रहा, इंसान खे जेकी पण खौफ थिए थो, जेकी पण द्रप थिए थो, उनजो कारण मौत है। हिकिड़ो इंसान जेकॾहिं एक्सीडेंट में द्रिजे थो, एक्सीडेंट में, त हक़ीक़त में वो एक्सीडेंट में तो द्रिजे, बल्कि हक़ीक़त में वो मौत में द्रिजे थो। कुला जे इंसान जो एक्सीडेंट थियो त इंसान मरी वेंदो। असल द्रप मौत जो द्रप है। हिकिड़ो इंसान जेकॾहिं कंहिं सप नूं एरो नूं द्रिजे थो त उन एरो नूं नथो द्रिजे, बल्कि हक़ीक़त में वो मौत नूं द्रिजे थो। जे सप मूंखे विगड़ी रहंदो, एरो जेकॾहिं मूंखे विगड़ी रहंदो त आउं मरी वेंदुसि। मड़े जेकी पण द्रप आई, जेकी पण खौफ आई, इन्ही मिणी द्रपे ने खौफे जो कारण ने सबब मौत है। पाण जेको मौत नूं द्रिजूं था, इस्लाम में पण मौत नूं द्रिजे जो हुकुम आयो है। अल्लाह ताला पाण खे मौत नूं द्रिजे जो हुकुम कयईं, ने पाण जेको द्रिजूं था ई इस्लाम वारो द्रिजण न आहे। पाण जेको मौत नूं द्रिजूं था, ई द्रप जेको है, ई खौफ जेको है, ई इस्लाम वारो न आहे। ई द्रप पाण पिंड वारो है। पाण खे मौत नूं द्रप एतिरे लाइ करे लॻे थो जे पाण खे पंहिंजी दुनिया मिठी है। पाण हिन दुनिया मां हथ नथा कढणु चाहियूं। पंहिंजी तमन्ना इहा है जे हिन दुनिया में पाण हमेशा हमेशा जीअरा थिया हो। एतिरे लाइ करे पाण मौत नूं द्रिजूं था। एतिरे लाइ करे नथा द्रिजूं जे मौत मूं मथे अची वियो, आउं जेकॾहिं मरी वियोसि त मूं वटि अमल न आहे, मूं वटि नेकियूं न आहे, ऐं अल्लाह ताला खे कोर मुंहुं ॾेखारींदुसि, ऐं मुंहिंजे रब खे कोर जवाबु कंदुसि, ऐं मुंहिंजे अल्लाह अॻियां कीअं हाज़िर थींदुसि। एतिरे लाइ करे पाण खे द्रप नथो थिए, बल्कि पाण खे द्रप एतिरे लाइ करे थिए थो जे आउं मरी वियोसि त दुनिया मूंखे छॾणी पवंदी, मुंहिंजो ॻोठ मूंखे छॾणो पवंदो, मुंहिंजा संगत साथ मूंखे छॾणा पवंदा, मुंहिंजा कारोबार वापार मूंखे छॾणा पवंदा। एतिरे लाइ करे पाण खे द्रप थिए थो। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बक़रा जी आयत नंबर 96 में इन वस्तु के बयान फरमाए, यवद्दु अहदुहुम लौ युअम्मरु अल्फ सनतिन वमा हुवा बिमुज़हज़िही मिनल अज़ाबि अन युअम्मर। अल्लाह ताला फरमाए इंसान के जेके पण इंसान रहा
इन्हीं में जा गण खर इंसान जी तमन्ना ई है, इरादो इंसान जो ई है जे मूंखे 1000 वरे जी जमार दुनिया में मिली वञे। अल्लाह ताला फरमाए तो इंसान के 1000 वरे जी जमार खपे थी ने पोइ जेकॾहिं इन इंसान के असीं 1000 वरे जी जमार ॾेई ॾियूं न त पण ई इंसान दोज़ख जी बाहि न बची न सघंदो। कुला तंहिंजो कारण ई है जे इंसान दुनिया में जेको जमार मंगे थो जे मूंखे हेतिरे वरे जी जमार मिली वञे, 1000 वरे जी मूंखे जमार मिली वञे, तंहिंजो कारण ई न आहे जे आउं पुठियां नेक अमल करे लाहियां, मूंखे वॾी जमार मिले त आउं नेक अमल करे लाहियां, बल्कि इंसान जमार एतिरे लाइ करे मंगे थो जे दुनिया में अञा की आउं लहर करे लाहियां, दुनिया में अञा की ऐश करे लाहियां, दुनिया में अञा की आराम करे लाहियां। एतिरे लाइ करे अल्लाह ताला फरमाए तो हिकिड़े इंसान के जेकॾहिं 1000 वरे जी जमार मिली वञे त पण ई अहिड़ो बदनसीब है जे 1000 वरे में पण अमल कीन कंदो, दोज़ख में वेंदो। पांखे जेको जमार मिले थी, पंहिंजी जमार जेको है ये 50 ने 60 ने 70 वरे जी है। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आमार उम्मती मा बैन 60 व 70 जे मुंहिंजी उम्मत के जेको जमार मिलंदी उहा 60 ने 70 वरे जे विच में हूंदी। मुंहिंजी उम्मत जी जमार 60 ने 70 वरे जे विच में जे अमोत अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंखे 70 वरे नो वधारे जमार मिलंदी न त की न मिलंदी। 60 ने 70 वरे जेको पंहिंजा रहिया जेकॾहिं पाण ॼाण हलूं त जीअं गुज़रे पिया, जीअं वञे पिया, जीअं पाण विञायूं पिया, इन हिसाब से अल्लाह रब्बुल आलमीन जेको फरमाए जे इन इंसान के आउं 1000 वरे जी जमार ॾेई ॾियां न त पण ई अमल की न कंदा। ऐं पाण पिंड न्यारियूं हिकिड़ो इंसान जेकॾहिं 60 ने 70 वरे जो थी वियो आहे, उनखे 60 ने 70 वरे जी जमार मिली वई आहे, अञा सूदी जेकॾहिं उहो इंसान निमाज़ नथो पढ़े, अञा सूदी जेकॾहिं उहो इंसान अल्लाह जे घर में नथो अचे, अञा सूदी जेकॾहिं उहो अल्लाह रब्बुल आलमीन के सजदो नथो करे त इन वस्तु जी गारंटी है, इन वस्तु जी गारंटी है जे उन इंसान के 70 वरे जी न बल्कि 700 वरे जी जमार मिली वञे त ई 700 वरे पण गुनाह में कढी छॾे थो। इबरत ला करे मौत है, नसीहत ला करे मौत है। मुंहिंजा भाउ मौत नो वॾी को नसीहत थी नथी सघे। हिकिड़ो अहिड़ो मौत, हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे पाण अॻियां पंहिंजे हिन ॾींहं में, पंहिंजे हिन एरिए में, पंहिंजे हिन मुल्क में कई अहिड़ा मौत थी विया जे जॾहिं पाण पंहिंजे कन्ने से थो सो पाण खे पहले भेरा विश्वास पण न थी आयो। हुन जुमे ते पंहिंजा नौजवान पाण पहिरां जुमो पढ़ंदल, हुन जुमे मथे खुतबो सुणंदल, हुन जुमे मथे अची करे अल्लाह जे घर में हाज़िरी ॾींदल, हिन जुमे में उहो विञाइजी ने कब्र में दाख़िल थी विया। उन्हीं खे ख़बर न हुई जे अॼु जेको ही जुमो आउं पढ़ां पियो मुंहिंजो छेलो जुमो आहे। उन्हीं खे ख़बर न हुई अॼु जेको शनिवार जी मुंहिंजी राति आहे, ये दुनिया जी मुंहिंजी छेली राति आहे। अॼु ही अठवाड़ियो मुंहिंजो छेलो अठवाड़ियो आहे। ऐं पाण वांगुरु न निमरा हुआ, पानो पण वधारे बरूका हुआ, पानो पण वधारे फुटरा हुआ, पानो वधारे चंग भला हुआ। राति जो सुता, सुबुह जो सॾ करे उथी रहिया पण उथिया न। लेट मस्जिद में जा ऐलान अचे तो फलाणो माण्हू फलाणे जे पुत्र इंतकाल करे वियो आहे। कंहिंखे ख़बर हुई? ख़बर कंहिंखे नथी हुई। मौत इंसान मथे जरा अचे तो तर इंसान जेकॾहिं बचण चाहे त बची नथो सघे। इंसान जो पांखे द्रप थी तो न ऐं मौत नो बची वञा, मूंखे मौत न अचे, कंहिंजो द्रप कंहिंखे मौत नो बचाए की न सघंदो। पाण गमे एतिरो थिजो, पांखे गमे एतिरो खौफ़ थिए, पर जॾहिं मौत जो टाइम थींदो तॾहिं मौत इंसान मथे अचे थो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इज़ा जाअ अजलुहुम फला यस्तअखिरून वला यस्तक़दिमून। जॾहिं इंसान मथे मौत अचे थो, इंसान जो टाइम जरा अची वेंदो, फला यस्तअखिरून साअतन, इंसान के हिकिड़े सेकंड जी पण मोहलत की न मिलंदी, हिकिड़े सेकंड जो पण इंसान के टाइम की न मिलंदो। वला यस्तक़दिमून,
ने मौत के इंसान मथे हिकिड़ो सेकंड वेलो पण की न अची थो। जेको टाइम बदले उन टाइम मथे इंसान मथे मौत अची थो। पाम जा कई इंसान मौत नु ड्रिजे था, कई अड़ा वे था वाणे में चढ़े न, चे वाण में चढ़ंदुसि किथे एक्सीडेंट थी पवंदो त मरी वेंदुसि। कई इंसान अड़ा वे पखे हेठि सुम्हे न, चे पखो मथा किरी पवंदो त मरी रहंदुसि। कई इंसान अड़ा वे था जे हेड़े सियारे में जब पाण मथे लोडो आयो तर पलंग डारे ॿार अंगण में सुता पिया हुआ, चए ही मकान किरियो त मरी रहंदुसि। मुंहिंजा भाउ ई मड़े जेकॾहिं पाण असबाब इख्तियार कंदासीं, पाण जेकॾहिं पंहिंजे मकान नो ॿार जेकॾहिं अंगण में सुम्हंदासीं त को पाण मौत नु बची वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो ऐनमा तकूनु युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। आ मथे मौत अची वेंदो ऐं गमे न हालत में हो ऐं गमे न जगह मथे हो, आ मथे मौत अची दो ने ऐं बिल्डिंग एड़ी पैक में हो जै बिल्डिंग में को माकूड़ी पन डरी सकंदी वे, जै बिल्डिंग में जराक वाजी फुरक पन अची वे, पर जरा आ मथे मौत अची दो तर एड़े मकान ने एड़ी बिल्डिंग में पण अची वेंदो, मौत नो को बची न सकंदो। कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिन फइन्नहु मुलाकीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल गैबि वश्शहादा फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून। ए नबिया तो इन्हीं माणे के चो, तो इन्हीं माणे के सिखाए, तो इन्हीं माणे के समझाए जे मौत नु ऐं भजो था उ मौत आंखे हिकिड़ो मुलाकात करे ने रसंदो आंखे छॾींदो कॾहिं की न। मुंहिंजा ॿाहिरो आऊं आंखे साम्हूं मौत जी ॻाल्हि कोला कयां थो, पाण मिड़ी खे ख़बर थी माणे मथे मौत अचे थो, पाण रोज मौत ॾिसूं पिया, पर आऊं आंखे साम्हूं जेको मौत जी ॻाल्हि कयां थो तंहिंजो हिकिड़ो कारण आहे, तंहिंजो हिकिड़ो सबबु आहे जे हक़ीक़त में आऊं आंखे उथियारणु चाहियां थो, आऊं आंखे जाॻाइणु चाहियां थो, आऊं आंजी निंड उॾाइणु चाहियां थो। जे हिन दुनिया खे जेको पाण मड़े सम्झा वेठा आहियूं जे दुनिया ने दुनिया ॿियो को कमु न, दुनिया के जेको पाण हमेशा वारी दुनिया सम्झा वेठा आहियूं या हमेशा वारी न आहे, जंहिं दुनिया के पाण पंहिंजो घर सम्झा वेठा आहियूं ही पंहिंजो घर न आहे, जंहिं दुनिया के पाण ऐशन ऐं आराम जी जॻह सम्झा वेठा आहियूं या ऐशन ऐं आराम जी जॻह न आहे, ही त हिकिड़े वण हेठि पंहिंजी वेसाई आहे, वण हेठि पंहिंजी वेसाई आहे, किंटाणे पूरी थी वञे पाण पंहिंजे घर के सां रवाना थी वञा ने। आऊं आंखे एतिरे लाइ करे पाण मौत जी नसीहत कयां थो जे ऐं अमल कयो, जे ऐं अमल करे लायो, पाण मड़े अमल कयूं, पाण नमाज़ूं पढ़ो, पाण अल्लाह जे घर में अचूं, पाण अल्लाह जा किताब पढ़ो, पाण क़ुरान जी तिलावत कयूं, पाण अल्लाह के रुकू ने सजदा कयूं, पाण अल्लाह जा हथ फैलायूं, पाण अल्लाह जा रुओं, पाण पंहिंजे गुनाह जी माफ़ी मंगो। एतिरे लाइ करे आऊं आंखे मौत जी ॻाल्हि कयां थो ने। सूरह आले इमरान जी आयत नंबर 185 सुनो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा माना मौत मिड़ी इंसान मथे अचींदो, मौत मिड़ी इंसान मथे अचींदो, मौत नो को पण इंसान बची न सघंदो। आ करे वीचार कयां इन आयत में अल्लाह ताला पहिरीं मौत जी ॻाल्हि कयईं, पुठियां जन्नत ने जन्नत जी ॻाल्हि कयईं। अल्लाह ताला पहिरीं मौत जी कोन ॻाल्हि कयईं। मुंहिंजा भाइरो पाण जेकी पण कमु कयूं था, पाण दुनिया जो को कमु कयूं तंहिं भले, पाण आख़िरत जो को अमल कयूं तंहिं भले, तंहिंजा ॿ कारण वेंदा। पहिलो कारण ई वेंदो कि जेको पण पाण कमु कयूं था कंहिं लालच में कयूं था, जेको पण पाण कमु कयूं था कंहिं लालच में कयूं था। हिकिड़ो मजूर जेको सॼो ॾींहुं मजूरी करे थो, कुरेला करे थो, उनखे इहा लालच वे थी, तमन्ना वे थी सांझी जो मूंखे 500 रुपया जुड़ंदा, मूंखे मुंहिंजी मजूरी जुड़ंदी। मजूरी जे लालच में उहो इंसान सॼो ॾींहुं कमु करे थो, सांझी जो मुंहिंजो सेठ मूंखे मजूरी ॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन पण इंसान खे जहिड़ा अमल करे जो हुकुम ॾिने, मुंहिंजा पाना नमाज़ पढ़ीला, मुंहिंजा पाना सजदा करेला, मुंहिंजा पाना रुकू करेला,
मुझा बाना धो मंगी ला, मुखे याद करे ला। ई जेकी पर अल्लाह ताला अमर दसे, इन्हीं अमल में अल्लाह ताला पहलो जो को सबब हो, पहलो जो को कारण हो इंसान के ओ दसे। ए मुझा बाना जे करे तो खासा अमल करे अचीने ताओ तो के जन्नत रिंदो, जन्नत जी लालच में तो अमल कर। पांच को जमू पढ़ण आया आहियूं, पांच को नमाज पढ़ण आया आहियूं, तेजो को कारण ने लालच है जे अल्लाह ताला इन्हीं अमल के बदले में पाके जन्नत दे। ने एकड़ो इंसान जे कदे इन लालच में न अचे, एकड़े इंसान के जे कदे जन्नत न खपंदी वे, एकड़े इंसान के जे कदे जन्नत जी तमन्ना न वे, तो अल्लाह ताला उन इंसान के धिजाए तो मुझा बाना गुनाह जे कमे में हथ कढीला, न त तोखे दोज़ख में वञणो पवंदो, दोज़ख जे धप में इंसान अमल करे थो। ब कारण आई, न त कंहिं लालच में अमल कंदो, न त कंहिं धप में अमल कंदो। पण हिकिड़ो इंसान जरा पाण जहिड़ो बनी वञे जे कंहिं लालच में पण अमल न करे ऐं दोज़ख जे धप में पण अमल न करे, तैर अल्लाह ताला फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। मुझा बाना मूं तो से जन्नत जा वायदा कया तो मुझी गाल न मञई, मूं तोखे दोज़ख खां ड्रिजायो तो ते हूंदे पण मुझी गाल न मञई। तू ये समझे तो कंहिं ॾिठो है दोज़ख, कंहिं ॾिठी है जन्नत, किथे है दोज़ख ने किथे है जन्नत। जे कॾहिं उन वस्तुए खे तू नथो मञे, सुन आउं तोखे हिकिड़ी ॻाल्हि सुणायां तो, मुंहिंजा रब सुणाए तो कुल सुणाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। मुझा बाना तो जन्नत नाहे ॾिठे, तो दोज़ख नाहे ॾिठे, कीअं वांदो नाहे, तो मौत ॾिठी है कि नाहे ॾिठी, तो मौत ॾिठी है कि नाहे ॾिठी। इंसान चए तो हाँ मूं मौत ॾिठो है, पाण मिड़ी मौत ॾिठो है, पाण हिक ॿिए खे न पुछूं जे पाण मौत ॾिठो है कि नाहे ॾिठो, पिंड पिंड के पाण पुछूं, पंहिंजी अख के पाण पुछूं, ऐं मुंहिंजी अख तू मूंखे चओ हिन अख से तो केतिरा जनाज़ा तोखे साम्हूं ॾिठे है, ऐं मुंहिंजा कन तू मूंखे चओ हिनी कने से तो केतिरा ऐलान माण्हुनि जा सोए है, ऐं मुंहिंजा हथ तू मूंखे चओ जे हिनी हथे से तो केतिरे मथा मिट्टी जा बुक भरे ने विझी छॾे है, ऐं मुंहिंजा पग तू मूंखे चओ तू केतिरे जनाज़े भेरो पग न वेखूं खणी वियो वञे, ऐं मुंहिंजा कुल्ला तू मूंखे चओ केतिरे जनाज़े खे तो हिन कुल्ले मथे खणी छॾे है। हिकिड़ो न ब न 100 न बल्कि हज़ार जा हज़ार जनाज़ा पां पंहिंजी अखीं से ॾिठा आहीं, पां पंहिंजे कुल्ले ते खया आहीं, पां पंहिंजे हथे से दफ़न करे छॾिया आहीं, पर पां मथे अहिड़ी निंद्र आहे, पां मथे अहिड़ी गफ़लत आहे, पां मथे अहिड़ी पट्टी बदल आहे जे पां खे इन वस्तुअ जो कीअं पण असर नथो थिए। इंसान जॾहिं एतराफ़ करे तो मुंहिंजा रब मूं मौत खे ॾिठो है, मूं मुंहिंजे माइटरे खे पण ॾिठो जे दुनिया में जा वेंदा रहिया, मूं मुंहिंजे भाउ खे पण ॾिठो उहो पण दुनिया में जा वेंदा रहिया, मूं मुंहिंजे संगती साथी खे पण ॾिठो उहो पण दुनिया में वेंदा रहिया। मुंहिंजा बाना तो मौत खे मञे तो, अल्लाह मौत खे केरु न मञे, मौत खे आउं मञा तो। व इन्नमा तुवफ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा, मौत पुठियां पूरो थींदो तोखे कीअं ख़बर नाहे, पर आउं तुंहिंजो रब आहियां, मूंखे मड़े ख़बर आहे मौत पुठियां पूरो थींदो। अच आउं तोखे सुणायां तो मौत पुठियां तुंहिंजे अमल जो अल्लाह ताला चए तो आउं तोखे पूरो पूरो हिसाब ॾींदुसि। तो जेके पण अमल कए हूंदे, खासा कए वे तंहिं पण भले, ख़राब कए वे तंहिं पण भले, जेको पण तो अमल कए उन अमल जो तोखे पूरो पूरो अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ने किताब ॾींदो। फमन ज़ुहज़िहा अनिन नार, तो जेको इंसान दोज़ख मां बची वञे, वउदखिलल जन्नत फ़क़द फाज़, ने जन्नत में दाख़िल थी वञे समझी लायो उहो इंसान कामयाब थी वियो। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी जिंदगी सिर्फ हिकिड़ो धोखो है, तंहिंखां सवाइ ॿियो कीअं पण नाहे। मुंहिंजा भाइरो मौत खे जॾहिं पाण भुलिया आहियूं त पंहिंजी हालत इहा थी आहे जे कंहिं पण हुक्म खे, अल्लाह जी कंहिं पण ॻाल्हि खे, अल्लाह जे कंहिं पण फरमान खे पाण सीरियस गिनोज नथा, जे असांजो रब असांखे चए करो पियो, असांजो रब असांखे सम्झाए करो पियो। सॼी ज़िंदगी इंसान गुनाह जा कम करे थो, सॼी ज़िंदगी इंसान अल्लाह खां लमो भॼे थो, पोइ जहिड़ा पण हिनखे सम्झाए में अचे जे मुंहिंजा भाउ तो नमाज़ पढ़ेला, तो नेक अमल करेला, तो अल्लाह जे घर में अची करे अल्लाह जे घर खे आबाद करेला, इंसान चए तो मूं वटि एतिरो टाइम नाहे, मूंखे एतिरी वार नाहे, तैर अल्लाह रब्बुल आलमीन
आलमीन ने इंसान के चए तो कल्ला इज़ा बलगति तराक़ी वक़ील मन राक़ वज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़ति साक़ु बिस्साक़ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़। हाय इंसान सुनी ला ओ टाइम तो मथे अची दो जैर तो जो रूह जुको है तो जो साह जुको है ई अची करे ने तो जी नड़ी में अटकी रहंदो। सकरात वारो जरा माड़ो है उन मथे वेही करे ने न्यार जा जे माड़ो मथे सकरात चालू पई वे उन माड़ो मथे वेही ने करे न्यार जा जो उन माड़ो जी हालत गुरो वेही थी। अल्लाह ताला इन आयत में सकरात जी गाल करे तो कल्ला इज़ा बलगति तराक़िया वक़ील मन राक़। मुझा माना ऊ टाइम पण अची दो तो जो साह हितारो निकरंदो जे नड़ी में अटकी रहंदो वक़ील मन राक़ जो आड़ ते वेठल हूंदा पुत्र हूंदा धियूं हुनियूं भाउ भेणूं घर वारी ॿार बच्चा बड़े पलंग के घेरिया न वेठा हूंदा वक़ील मन राक़। तर चवंदा आहे को असांजे पे मथे भीणा पढ़े आहे को असांजे पे मथे सूर यासीन पढ़े आहे को असांजे माइत्र मथे क़ुरान जो दौर करे त असांजे माइत्र जा पसा मन टुटी वञे। वो टाइम जरा थींदो तेरा माण्हू मथे भीणा पढ़ंदा पिया क़ुरान जी तिलावत कंदा पिया वज़न्न अन्नहुल फ़िराक़। पर जेको मरनार माण्हू है वो समझी वेंदो हाणे भीणा कम अचे वारा न आहे ऐं आंखे छॾे ने रवानो थिए वारो आहियां आंखे छॾे वञे वारो आहियां। ई भीणा हाणे कम की न अचेंदा ई दम हाणे कम की न थींदो इन वस्तु में मूंखे कीअं फ़ाइदो की न थींदो। जुदाई जो टाइम अची वियो है कोई जी जुदाई माइत्र जी पण जुदाई ॿार ऐं बच्चे जी पण जुदाई भाउ ऐं भेण जी पण जुदाई दोस्त ऐं यार जी पण जुदाई ॻोठ जी पण जुदाई पाड़े जी पण जुदाई पंचायत जी पण जुदाई सॼी दुनिया जी जुदाई थी वेंदी। इंसान दुनिया खे छॾियो न हलियो वेंदो को वस्तु ॿीरी की न हूंदी ने पोइ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़। हालत ये होंदी इंसान जा जो खुड़ियारा पिंड में मिली वेंदा पोइ इंसान के चए में थी तो हल हाणे तोखे तोजे रब से मुलाकात करनी है। फला सद्दक वला सल्ला तू ऊ जइए जो अल्लाह जी के गाल के सच्ची समझे न थे तो नमाज पढ़े न थे वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला हर की गाल के कूड़ी समझी ने तू पाछो मोड़ी ने भगे थे अच तो मथे अजी टाइम अची वियो जे तू दुनिया के छड़े ने वञे पियो। ई टाइम पा मिणी मथे अचण वारो है ई वक्त पा मिणी मथे अचण वारो है। अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा बयान करे थी अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जरा सकरात जो टाइम आयो जरा आखिरी टाइम आयो अल्लाह जे नबी मथे घणी तकलीफ वई घणी बेहिसाब तकलीफ वई आ उन तकलीफ के न्यार न दे सगैया मूं वटि उहा तकलीफ सहन न दे थई। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरो उन ताणे मौत जी हालत में सकरात जी हालत में चयो हो जे बिल्कुल बिल्कुल यकीनन बेशक मौत जी सकरात घणी ॾुखी है ने पिन जी धीअ फातिमा के चवे मुंहिंजी फातिमा तू रू न तो जे पे मथे छेली तकलीफ आ वई है हाणे कॾहिं पण अॻियां तकलीफ़ की न थींदी। पोइ चा हालत अहिड़ी वई अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पानी पियल हो उन पानी में जा पिण जो हथ भिजाईंदा हुआ मोड़ो मोड़ो मुंहुं मथां फिरींदा हुआ मन मुंहिंजी कंहिं तकलीफ़ ऊची थिए पोइ आसमान के सामने आंगर मथे खणी चओ अल्लाहुम्मा रफ़ीकल आला ए अल्लाह ऐं हाणे तोखे साम्हूं अचां थो मूंखे तो से मुलाकात करणी है। पोइ दुनिया के छॾे ने हलिया विया। अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु को साहबी है अल्लाह जे नबी जो साहबी है उन मथे जरा सकरात जो टाइम आयो उन मथे जरा मौत जो टाइम आयो तेर चए तो आए को इंसान जो हिन ॾींहं लाइ करे तैयारी करे लाए आए को इंसान जो हिन टाइम लाइ करे अमल करे लाए आए को इंसान जो हिन ॾींहं लाइ करे पिंड खे तैयार करे लाए पोइ रोण लॻा घणो जण रोना त हुनजी घर वारी चए थी तूं एॾो कुला रोए थो तूं त अल्लाह जे नबी जो साहबी ईअं तूं कुला रोए थो तेर चए आउं एतिरे लाइ करे रोआं थो कुझु हाणे मुंहिंजी किन गुनाह में अल्लाह ताला पकड़ करे लाइ मूंखे दर्द थिए थो। उन हंध मथे पाण मिणी खे वञिणो आहे उन कबर जो पाण मिणी खे मुंहुं ॾिसणो आहे पाण किन गुरूर में आहियूं पाण किन गफ़लत में आहियूं जेकॾहिं आंखे लॻंदो हुए जे नौजवान मथे मौत नथो अचे त वञी करे कबरे खे निहारियो पोड़े ने पीरसने के ता वधारे नौजवान दफ़न थिया पिया आहिनि उन्हीं जो पण तमन्ना हुयूं नंढड़ा ॿार हुआ हू पण
दुनिया में जा वेंदा रहा चवंदा पिया हुआसीं वॾा थींदासीं पिया ऐं हेड़ो थींदोसि पिया ऐं होड़ो थींदोसि मौत हुनखे पण मौक़ो न ॾिने वॾो थी ज न सघियो कीअं क वॾो थियो तर तमन्ना कई कि मुंहिंजा संग थींदा संग विगर दुनिया में जा वेंदो रहियो जंहिंजो संग थी वियो उहो चए मुंहिंजी निकाह थींदी पर निकाह विगर वेंदो रहियो जंहिंजी निकाह थी उहो चए मुंहिंजा ॿार बचा थींदा ॿार बचे विगर वेंदो रहियो जंहिंखे ॿार बचा मिलिया उनजी तमन्ना इहा हुई मुंहिंजे ॿार बचे के आउं परणाया पर तंहिं पहिरियां दुनिया खे छॾियो वेंदो रहियो मौत जो जॾहिं टाइम अचे थो त कंहिंजी पण यार नथो करे पाण गफ़लत में आहियूं पाण निंड में आहियूं पाणखे कंहिंखे ख़बर न आहे पंहिंजो मौत किन टाणे अचींदो पर पंहिंजी हालत इहा आहे कि दुनिया में पाण गफ़लत में सुता पिया आहियूं पर जॾहिं मौत अचींदो तर उहो मलाइका पाणखे चवंदा ऐं अल्लाह खे भुलण वारा तो मथे अचानक मौत अची वियो तूं हाणे कीअं ईअं असांखे सुणाए था खरो ऐं दुनिया में रब जूं नाफ़रमानियूं करण वारा तूं हाणे कीअं ईअं तूं इहा असांखे सुणाए ऐं अल्लाह खे भुलण वारा तो मथे ओचितो मौत अची वियो आहे तोखे कहिड़ा लॻा आहीं हाणे ही मौत जा टाइम इंसान मथे जॾहिं मौत अचींदो तर मलाइका ई पण चवंदा ऐं दोस्तनि यार पिया फिरण वारा तुंहिंजा दोस्त तोखे अॻियां पुठियां फिरंदा हुआ तूं महफ़िल में हूंदो हुए तूं रियाणे में हूंदो हुए तूं तुंहिंजी महफ़िल खे छॾे तूं तुंहिंजे दोस्त यार खे छॾे हिकिड़ो दुनिया में जा वञे पियो तूं हाणे कीअं ईअं ऐं विछाण मथे सुवाला सिरा रखण वारा अॼु कबर में सिरे विगर पियो ईअं तूं हाणे कीअं ईअं ऐं सुवाल विछाणे मथे सुम्हण वारा तूं मिटीअ मथे सुम्ही रहियो ईअं हाणे तूं कीअं ईअं ऐं मकान हिन बंगले में रहंदड़ इंसान अॼु हिन कबर में अची वियो ईअं जेको 17 फूटे जी मड आहे ऐं इंसान तूं हाणे कीअं ईअं सवाल मथां सवाल हूंदा इंसान चवंदो हाय हा त मूंखे कीअं ख़बर न आई ऐं दुनिया में ज़िंदगी कीअं गुज़ारे आयुसि मूंखे कीअं ख़बर न आहे त सम्झोसि पे पैसो भेरो करे लाहियां सम्झोसि पे मिल्कत फिरी करे लाहियां सम्झोसि पे पैसा कमाए लाहियां धंधो करे लाहियां मूं मथे ओचितो मौत आयो हिन क़बर लाइ करे मूं कीअं तयारी की न कई वई नेमतान मक़बूलन फीहिमा कसीरुम मिनन नास अस्सिहत वल फराग नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान के पर नेमतूं अहिड़ियूं मिले थियूं जंहिंजी अक्सर माण्हू कदर नथा कनि पहली नेमत ई है कि इंसान के टाइम मिले तो इंसान के जमार मिले थी इंसान के जुआण मिले थी इंसान इन जुआणे जी इन जमार जी इन टाइम जी कीअं कदर नथो करे मड़े टाइम फालतू वस्तुअ में विञाए छॾे थो पोइ इंसान के चङम भलाई मिले थी इंसान के चङम भलाई जेको मिले थी सिहत मिले थी इन सिहत जी इन चङम भलाई जी पण इंसान कीअं कदर नथो करे सम्झे थो ऐं अञा छियो थियो हूंदोसि तेरो मां ते बीमार थी मरी वञे थो इंसान के टाइम न तो मिले ने पांच को समझो था जे मौत बीमार माण्हू मथे अचे तो नए निमरे मथे मौत न अचे तो नौ निमरो थियो या मुंहिंजा बा बीमार कथा वधारे त ना निमरा माण्हू दुनिया में जा वञे पिया ने जेकॾहिं पाण समझो था ऐं जुआण या पोड़े माण्हू मथे मौत अचे तो जुआणे मथे मौत न अचे त पोड़े कथा वधारे जुआण दुनिया में जा वञे पिया न्यारे लायो पाण मथे पण उहो टाइम अची वेंदो उन टाइम खां पहिरीं तयारी करे लायो ॿीहर मौत जो मलाइक अचींदो इंसान लोड़ा फिरींदो आड़ मथे चवंदो मुंहिंजी घरवारी के ऐं मुंहिंजी घरवारी तूं मूंखे बचाए ला ऐं मुंहिंजा पुत्र तूं मूंखे बचाए ला ऐं मुंहिंजा भाउ तूं वेठो हुजे तूं मूंखे बचाए ला इंसान खे बचाए वारो केरु की न हूंदो को वस्तु इंसान खे कम की न थींदी सिर्फ़ ने सिर्फ़ जेकॾहिं इंसान पिन जी आख़िरत लाइ करे पिन जी कब्र लाइ करे दोज़ख खां बचे लाइ करे जन्नत में वञे लाइ करे तयारी कई हुने नेक अमल कई हुने त ई इंसान कामयाब थी वेंदो इन इंसान खे चवंदा या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक रादियतम मरदिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती ऐ इत्मीनान वारा रूह तू निकरी असां वटि हलियो अच तौला करे जन्नत जा असां दरवाजा खोले छॾियाई तू कंहिं वस्तु जो को पण ग्रप न कर पर ई उन इंसान खे खुशखबरी मिलंदी जंहिं आख़िरत लाइ करे जंहिं कब्र लाइ करे जंहिं क़यामत जी ॾींहं लाइ करे तयारी कई हूंदी ने पाण जहिड़ी जेकॾहिं हालत हूंदी त उन मथे जेको मलाइक अचींदा उनजी सभिनी ने शकल अहिड़ी हूंदी जे इंसान पहिरियों मांधी फिरजी वेंदो पोइ जॾहिं इंसान जो रूह निकिरंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं हिकिड़े गुनहगार इंसान जो रूह निकिरे थो त सम्झी लायो कपा जी कोथरी भरियल हुई उन में पाण खैर जी जड़ विझी जॾहिं ॿार छिकियूं त कपा जी हालत गुरु थी थी इन इंसान जी अहिड़ी हालत थी थी जेको गुनाह जी ज़िंदगी गुज़ारे दुनिया में जा वञे थो
वो ॾींहुं अचे तंहिंखां पहिरीं तयारी करे लाहियो। जेकॾहिं निंड में सुतल आहियो त हाणे जागी वञो। जेकॾहिं गफ़लत में पियल आहियो त गफ़लत खे हाणे हटाए छॾियो। जेकॾहिं सम्झो था जुआण आहियूं मौत की न थींदो त जुआण मथे पण मौत अचे थो। जेकॾहिं सम्झो था ना निमर आहियूं मौत की न थींदो, नाए निमर मथे पण मौत अचे थो। मौत अची तो पुठियां मौत त की न मिलंदी, पुठियां टाइम की न मिलंदो। तेनो मां ते तयारी करे लायो ने हिनी घर में अचो। तयारी सिर्फ हिकिड़ी शइ अव्हांखे डिॼाया नथो कि दुनिया मां थक ॾिलायो, धंधे मां थक ॾिलायो, व्यापार मां थक ॾिलायो। न, आंजो धंधो पाण ई कयो, आंजी दुनिया पाण ई कमायो, आंजो व्यापार पाण ई कयो। जेकी आदत थी बड़े हलाल तरीके से कयो। मौत की तैयारी ई है कि 5 वक्त अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में अची अल्लाह रब्बुल आलमीन के सजदो कयो। इन अमल के बदले में अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं पाण खे कामयाब करे छॾींदो। मौत पाण मिणी मथे अचणो है। मौत हिकिड़ी हकीकत है, मौत हिकिड़ी सच्चाई है, मौत हिकिड़ी नसीहत है। जेकॾहिं पाण वटि अकल है, जेकॾहिं पाण वटि मगज है त पाण मौत में जा नसीहत गिनो। जे ॿिया माण्हू मरी वञे पिया त मूंखे पण मरणो पवंदो, ॿिया माण्हू दफ़न थिए था त मूंखे पण दफ़न थियणो पवंदो, ॿिया माण्हू जेकॾहिं दुनिया छॾिया वञे त मूंखे पण दुनिया छॾणी पवंदी। इन वस्तु खे जेकॾहिं पाण मगज में रखंदासीं त इंशा अल्लाह पाण नेक पण बनंदासीं, न गुनाह खां बची वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बे ताला जेकी पण कुरान ने हदीस जे मुताबिक असां ॻाल्हियूं सुनियूं आहिनि उन्ही मथे तो असां मिणी के अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐ अल्लाह असां मथे मौत अचे तंहिंखां पहिरीं असांखे तो मौत लाइ करे तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐ अल्लाह तो असांजो आसान ने सवलो मौत फरमा। ऐ अल्लाह जेकी पण मरी विया आहिनि उन जूं क़बरूं तो कुशादा फरमा। ऐ अल्लाह जेकी पण बीमार आहिनि तंहिंखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।